गाठिटोड़ महंगाई ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ गजो शहर में आबादगन ऐं शहर ने एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। वीडियो लिंक ते मौजूद है तुफ़ैल अहमद पंवर। जी तुफ़ैल अहमद। जी बिल्कुल, एक तरफ़ पानी की खोट तो बे तरफ़ गाठिटोड़ महंगाई हितां जी आवाम जूं मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। इन सिलसिले में ठठे ज़िले के शहर गुजो में अॼु सिविल सोसाइटी ऐं आबादगारनि पारां हिकिड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, रैली कढी वई आहे। इस मुज़ाहिरे में जेके मौजूदु माण्हू अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हिननि जो छा चवणु आहे। जेको आहे जीअण जंजाल करे छॾियो आहे। ॿियो त असांजो जेको गुज़रे माश आहे सो आहे एग्रीकल्चर ते, सोर्स ऑफ इनकम असांजो एग्रीकल्चर आहे। उहो उन जे खे आबादी जे लाइ हिननि पाणी बंदि करे छॾियो आहे। हथरादो खोट करे जेको आहे गुज़िरियल 5 महीननि खां पाणी बंदि करे छॾियो आहे हिननि, जंहिंजे करे असांजूं ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। हींअर सारियुनि जो टाइम आहे, बिजारण जो टाइम आहे, पर असांजा वाह ऐं वाटर मुकमल तौर ते सुका पिया आहिनि। ॾींहों ॾींहुं जेका महांगाई थिए पई उनखे महिरबानी करे कंट्रोल करियो ऐं आवाम खे रिलीफ ॾियो। ॿी त जेका बदतरीन सूरत हाल हिन वक़्तु पैदा कई वई आहे हथरादी सिंध में, पाणी जी खोट, लखें एकड़ ज़मीन जेका आहे असांजी बंजर थी वई आहे। उनखे महिरबानी करे जेका बदमाशी लॻाई वई आहे उनखे ख़तमु करियो ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियो। आवाम जो वायु बताल करे छॾियो। ऐं ॿियो वरी जेकी नई हुकूमत आहे उन पेट्रोल जो अघु 181 रुपया लीटर करे छॾियो आहे। ऐं पाणी जेको सिंध जो बंदि करे वेठो पंजाब सगर खे खपे त सिंध खे पाणी ॾिए ऐं सिंध जी हिकिड़ी पंहिंजी हैसियत आहे ऐं सिंध जे पाणी खे पाणी ॾिनो वञे। जीआपो आहे वो पाणी सां ई आहे। पाणी न आहे त पाणी जे करे आबादियूं कोन थियूं थियनि, फसल नथा थियनि, हारी तबिको ऐं मज़ूर तबिको जेको बि आहे उहो कंगाल बणिजंदो वञे। ऐं पाणी जेको आहे उहो हथरादो, पाणी जी एतिरी खोट न आहे जेको हथरादो हुनजी खोट कई पई वञे। असांजो मुतालबो आहे त पाणी जेको आहे सिंध खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। ख़ासि तौर ते जेको असांजी साहिरी पट्टी आहे, ठट्टो ऐं बदीन, सुजावल ज़िलो, इन्हनि खे पाणी जेको आहे सो असांजो उनकी खोट कई पई वञे। जी बिल्कुल, ये हुआ कुछ काश्तकार ऐं हितां जा शहरी, हिन जा वीचार तव्हां ॿुधा। हिननि जो चवणु आहे त ठठे ज़िले जी ज़रे माश जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं त उहा ज़राअत ते मुबनी आहे ऐं हिन वक़्तु पाणी न हुजण जे करे हिन जो जेको बेजारो आहे उहो लखें रुपयनि जो जेको आहे लॻायो ज़मींदारनि, उहो नुक़सानु थी रहियो आहे पाणी न हुजण जे करे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते पाणीअ जी बहाली यकीनी बनाई वञे ताकी हितां जे आबादगारनि जी बेचैनी ख़तमु थी सघे। जी।